अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। लास्ट वीक सिंध यूनिवर्सिटी जो एंट्री टेस्ट जो पहिरियों मरहलो पूरो थियो ऐं असां हिन पंहिंजे चैनल जे तरफ़ां तव्हांखे एंट्री टेस्ट जे लाइ गाइड कंदा आहियूं। एंट्री टेस्ट जी हेल्प जे लाइ असां पंहिंजो वीडियोज़ रखियो आहिनि, जंहिंमें जनरल नॉलेज जी वीडियो रखी आहे, मैथ्स जी वीडियो रखी आहे ऐं उन खां अलावा जेको आहे जर्नल प्रिपरेशन जी रखी आहे वीडियो आहे। उन में असां डिस्कस कंदासीं जर्नल साइंस जे बारे में। त जर्नल साइंस जा कहिड़ा कहिड़ा टॉपिक एंट्री टेस्ट में अचनि था ऐं जेके आहिनि लास्ट जेको पेपर थिया आहिनि उन मां कुझु जनरल साइंस जा क्वेश्चन कंपाइल करे ऐं तव्हांजे लाइ वीडियो ठाही आहे। अचो त हलूं था जनरल साइंस जे इन्हनि MCQs जी तरफ़। जेको जनरल साइंस में MCQs जेके अचनि पिया उहे कुझु हिन तरीक़े जा था अचनि ऐं हीअ जेको आहे लास्ट जेके 2 टेस्टूं थी गुज़रियूं आहिनि उन्हनि मां ई MCQs आहिनि। त तव्हांखे इन मां अंदाज़ो थी वेंदो त कहिड़े टॉपिक्स खे तव्हांखे टच करणु खपे ऐं कहिड़ा टॉपिक तव्हांखे पढ़णु खपनि। इन जे लाइ हाणे हीअ जेको आहे पहिरियों सुवालु आहे त विच वन ऑफ द फॉलोइंग कलर हैज़ द लॉन्गेस्ट वेवलेंथ। कहिड़े कलर जी जेका आहे लॉन्गेस्ट वेवलेंथ हूंदी आहे उन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन C। हाणे जेको ही ॿियो क्वेश्चन आहे इहो चए थो त गैस्ट्रिक जूस इज़ एसोसिएटेड विथ गैस्ट्रिक जूस जेको आहे उहो एसोसिएटेड विथ छा सां हूंदो आहे, स्टमक सां हूंदो आहे या लिवर सां हूंदो आहे या किडनी सां हूंदो आहे या स्प्लिन सां हूंदो आहे। त इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे स्टमक। ऐं जेको आहे थर्ड क्वेश्चन ही जेको पुछे थो त द फर्स्ट केस ऑफ कोरोना वायरस वाज आइडेंटिफाइड इन सिटी। हिते जेको आहे क्वेश्चन हुन सिटी जे बारे में पुछियो आहे जेको चाइना जो जेको तव्हांखे ख़बर आहे फर्स्ट केस चाइना में थियो हो ऐं उहो जेको सिटी हुयो उहो हुयो वुहान। त ईअं बि क्वेश्चन अची सघे थो कंट्री, त कंट्री कहिड़ो थींदो, कंट्री चाइना थींदो ऐं हुनजो सिटी कहिड़ो हुयो, वुहान हुयो। जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे इहो थो पुछे विच इज़ द लार्जेस्ट ग्लैंड इन द ह्यूमन बॉडी। ह्यूमन बॉडी में लार्जेस्ट ग्लैंड कहिड़ो हूंदो आहे, उहो हूंदो आहे लिवर। ऑप्शन B इज़ करेक्ट, लिवर। हीअ जेको आहे नेक्स्ट क्वेश्चन इहो पुछे थो रिकेट्स इज़ कॉज ड्यू टू द डिफिशियंसी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग विटामिन्स। रिकेट्स छा आहे, हिकिड़े क़िस्म जी डिज़ीज़ आहे इहा जेका थींदी आहे, इहा नंढनि ॿारनि में थींदी आहे। इहा जेका डिज़ीज़ आहे छाजी डिफिशियंसी जे करे थींदी आहे, उहा थींदी आहे विटामिन D जी डिफिशियंसी जे। हाणे नेक्स्ट जेको क्वेश्चन पुछियो वियो हो उहो द साइंटिस्ट हू प्रपोज द डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड DNA स्ट्रक्चर्स आर। ठीकु आहे, फ्रांसिस क्रिक एंड जेम्स वेस्टन जेको हुया इन जा जेको आहे उन्हनि प्रपोज कयो हुयो। हाणे हिन में तव्हां खां DNA जो फुल फॉर्म बि पुछी सघनि था, MCQs ॾेई सघनि था। DNA स्टैंड फॉर, त इहो तव्हां यादि करे छॾियो DNA छा खे चइबो आहे, डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड। उन खां अलावा जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे त हीअ जेको आहे द डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड DNA स्ट्रक्चर वाज प्रपोज इन। कहिड़े साल में इहो प्रपोज कयो, इहो प्रपोज कयो वियो 1953 में। उन खां अलावा जेको क्वेश्चन आयो हुयो उहो आयो हुयो त लार्जेस्ट प्लैनेट ऑफ द सोलर सिस्टम। सोलर सिस्टम जो जेको लार्जेस्ट प्लैनेट आहे उहो कहिड़ो आहे, जुपिटर आहे। ठीकु आहे, ही वरी क्वेश्चन आयो हुयो नेक्स्ट क्वेश्चन जेको आहे द फॉर्मेशन ऑफ रेनबो इज़ ड्यू टू रिफ्रैक्शन। रेनबो जी फॉर्मेशन छाजे करे थींदी आहे, रिफ्रैक्शन जे करे थींदी आहे। एंड जेको आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे त डायबिटीज़ कॉज ड्यू टू द डिफिशियंसी ऑफ डायबिटीज़ छाजे करे थींदी आहे, डिफिशियंसी छाजी डिफिशियंसी जे करे, इंसुलिन जी डिफिशियंसी जे करे डायबिटीज़ थींदी आहे। एंड द नेक्स्ट क्वेश्चन जेको आहे इहो आहे त टाइफाइड इज़ अ डिज़ीज़ ऑफ। टाइफाइड छाजी डिज़ीज़ आहे, लिवर जी, लंग्स जी, इंटेस्टाइन जी या किडनीज़ जी। त टाइफाइड छाजी डिज़ीज़ आहे, लिवर जी डिज़ीज़ आहे। एंड द नेक्स्ट क्वेश्चन जेको आयो हुयो उहो इहो ई हुयो त बारकोड रीडर इज़ एग्जाम्पल ऑफ। बारकोड रीडर जेको आहे छाजो एग्जाम्पल आहे, उहो आहे इनपुट डिवाइस। एंड जेको नेक्स्ट क्वेश्चन आयो हुयो उहो व्हाट डज़ MRI स्टैंड्स फॉर, मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग। जेको आहे MRI जो स्टैंड फॉर छा आहे, तव्हां छा कजो त मेडिकल्स जा जेके टर्म्स आहिनि, जेके शॉर्ट टर्म्स आहिनि, मीन्स जंहिंजा एब्रिवेशन्स आहिनि, त उहे ॾिसी वञिजो उहे कहिड़ा आहिनि। उन खां अलावा तव्हां फिज़िक्स में ॾिसी वञिजो जेके क्वांटिटी वारो चैप्टर आहे, ड्राइव क्वांटिटी ऐं बेस क्वांटिटी, इहे सभु तव्हांखे कमु अची सघनि था एंट्री टेस्ट में। एंड जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे उहो चए थो द शेप ऑफ मिल्की वे गैलेक्सी इज़। जेको मिल्की वे गैलेक्सी जो शेप कहिड़ो हूंदो आहे, उनजो शेप हूंदो आहे स्पाइरल। ठीकु आहे, जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे इहो त अचे त द यूनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज़ कोलम। जेको इलेक्ट्रिक चार्ज जो यूनिट आहे इहो कोलम। तव्हां इहे डिफरेंट उन जा यूनिट जेको आहे यादि करे वञिजो, जीअं मीटर जेको आहे लेंथ जे लाइ ऐं टाइम जे लाइ जीअं सेकेंड आहे, तीअं तव्हां जेके आहे डिफरेंट यूनिट्स इहे बि तव्हांखे मैट्रिक जी फिज़िक्स बुक्स मां मिली वेंदा।
त मैट्रिक जी फिज़िक्स जी बुक्स जा पहिरियां 2-3 चैप्टर खे ॾिसी छॾियो, उन मां MCQs अची सघनि था काफ़ी। उमेद आहे त ही वीडियो जेके नेक्स्ट फेज़ में सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट ॾींदा स्टूडेंट उन्हनि जे लाइ कारआमद साबित थींदी। असांजे चैनल खे ॾिसंदा रहो ऐं असांजी वीडियोज़ खे लाइक कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।